या अल्लाह जल्ल जलालहू ओ मुझा करीम रब अज 27 मुहर्रम आशिके रसूल आशिके हुसैन साईं गुलजार अली फुलपोटो साईं महबूब जी लख सलवात पढ़ाई इमाम हुसैन सरदार जो न्याज कयो तऊं अॼो को गुलजार अली फुलपोटो साईं जो इज़ार अली फुलपोटो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण कबूल फरमा ओ मौला गुलजार अली साईं के गुलजार अली साईं के साईं जे सभिनी पुटन के बचड़न के अमन न्याणन के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा या अल्लाह तोखे वास्तो इमाम सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो वास्तो थी इमाम सज्जाद जेको 40 साल हुसैन मौला जे लाए रत रुनो उन इमाम सज्जाद जो वास्तो थी इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो वास्तो थी गुलजार अली फुलपोटो साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार कर इनके सिवाय ग़मे हुसैन जे बाक़ी दुनिया जे गमन को पनाह 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 ता फरमा जा क़यामत ताईं सजण सामू कजा हिनन जे दुश्मनन के निस्तो नाबूद फरमा ओ मौला गुलजार अली साईं एजाज साईं के गुलजार साईं जे न्याणे के जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला अली अकबर जो वास्तो थी घोट कासिम जी मेहंदी जो वास्तो थी अज असां सभिनी जो बेड़ो तार जेके भी फुल पोटा हिन गांव में वेठा आहिनि सभिनी जो बेड़ो तार अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा जेके बेरोजगार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा गुलाम अब्बास शेख के सेहत अता फरमा हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ कबूल फरमा सैनूर मोहम्मद लगारी साईं जा बच्चा घर आबाद फरमा असां जेके भी दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार अल्लाह नुक़सान वारे घणे मींहं खां बचा बाग़नि जो फसल तैयारा फसल के हिफ़्ज़ अमान अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा